Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. नवाज शरीफ ऐं आसिफ ज़रदारी सिलेक्टेड हुआ। ही चवंदा आहिनि त NRO नथा घुरूं। FATF जे मामले ते नैब कानून में तब्दीली जो मुतालबो ई असल में NRO घुरण हो। बिलावल बि पर्ची ज़रिए पार्टी चेयरमैन बणियो। मरियम नवाज शरीफ जी धी न हुजे हा त खेसि पार्टी में जाइ न मिले हा। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त जनरल जीलानी जी सपोर्ट ते नवाज शरीफ इक़्तिदार में आयो। नवाज शरीफ ऐं आसिफ ज़रदारी जूं करप्शन ते डॉक्यूमेंट्रीज़ ठहियल आहिनि। फौज जो मुंह ते को दबाव न आहे। आसिम बाजवा के तजुर्बे जी बुनियाद ते CPEC जो चेयरमैन बणायो। ख़ानगी TV के ॾिनल इंटरव्यू में इमरान ख़ान चयो त परवेज़ मुशर्रफ आसिफ ज़रदारी ऐं नवाज शरीफ खे NRO ॾिनो। ही NRO वठण लाइ असांखे ब्लैकमेल करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत स्टील मिल्स जे 4,500 मुलाज़मनि खे निकाली ॾियण बाद मिल जे 1300 एकड़ ज़मीन लीज़ ते ॾियण जो ऐलान करे छॾियो। ईंदड़ मरहले में वधीक 4,500 मुलाज़िम बि बरतरफ़ कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त स्टील मिल्स जे फ़ारिग़ कयल हर मुलाज़िम खे 23 लख रुपया मुआवज़ो मिलंदो। सिंध हुकूमत खे ज़मीन लीज़ ते वठणी आहे त नीलामी में हिसो वठे। क़ौमी नाणे ते बार घटाइण लाइ मिल जा 95% मुलाज़िम फ़ारिग़ कया वेंदा। स्टील मिल्स जा मुलाज़िम बरतरफ़िन ख़िलाफ़ सरापा एहतजाज। मलीर में सदमे में फौत थी वियल मुलाज़िम जो लाश रखी 4 कलाक धरणो। पीपल्स पार्टी स्टील मिल्स जे मुलाज़िमनि खे निकाली ॾियण जो मुखालफ़त करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त स्टील मिल्स जे मुलाज़िमनि खे हटाइण बदिरां वज़ीर आज़म खे हटायो वञे। स्टील मिल्स जे हज़ारे मुलाज़िमनि जी जबरी बरतरफ़ी संदन मुआशी क़त्ल करण बराबरि आहे। PTI हुकूमत खे मुलाज़िमनि जो मुआशी क़त्ल करण न ॾिनो वेंदो। मुल्तान में PDM जे जलसे खां अॻु छिकताण ते इंतज़ामिया पारां सील कयल किला कहना स्टेडियम में पीपल्स पार्टी कारकुन रुकावटूं ऐं तालो तोड़े दाख़िल थी विया। पुलिस सां चकरियूं। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जो पुटु मूसा गिलानी चयो आहे त ईंदड़ 2 ॾींहं ताईं स्टेडियम जो कंट्रोल संभाले वरितो आहे। पीपल्स पार्टी अॻवान सईद गनी चयो त इमरान ख़ान पाण गिरफ़्तारी जे डप खां भितियूं टपी भॼंदो हो। असांजी जिदोजहद इमरान ख़ान खे घर मोकिलण लाइ आहे। मुल्तान में किला कहना कासिम बाग में तालो तोड़ण ऐं भंजरा जो 370 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। लोहारी गेट थाणे ते दाख़िल FIR में पीपल्स पार्टी जा अॻवान बि नामज़द। इंतज़ामिया PDM जे जलसे लाइ डेकोरेशन जो सामान ॾींदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कंदे दुकान सील करे छॾिया। हुकूमत मुल्तान में जियालनि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो त मुल्क कीर एहतजाज कंदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्तान में रियासती जबर बरंदे ते तेल बहारण बराबरि आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त अपोज़िशन वारा कोरोना SOPs ऐं कानून जो सरेआम मज़ाक़ उॾाए रहिया आहिनि। भंजरा कंदड़ ख़िलाफ़ केस दाख़िल थींदा। पीपल्स पार्टी अॻवान नफ़ीसा शाह ऐं आजिज़ धामरा चयो आहे त PTI सरकार आमरीत जी यादि ताज़ी करे छॾी आहे। मुल्तान वारो जलसो नाकाम बणाइण लाइ कारकुननि जी गिरफ़्तारियुनि सां गॾु गिलानी हाउस जी बिजली ऐं गैस जा कनेक्शन बि काटिया विया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां निकितल कारकुननि खे रोकियो वियो त हालतुनि जा ज़िम्मेवार हुकुमरान हूंदा। कहिड़ो सबबु आहे जो सिंध जो टियों वॾो शहर सखर तरक़ी खां महरूम आहे?
सखर में सियासी निज़ाम हलाईंदड़नि शहर के तरक्की खां महरूम रखियो। पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में अटो सस्तो ऐं सिंध में महांगो आहे। सखर ऐं लाड़काणे जे दौरनि दौरान वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त सिंध हुकूमत बेटनि ते नओं शहर अॾण लाइ NOC जारी करण बैदि सियासत शुरू करे छॾी। वफ़ाक़ अञा बि सूबाई हुकूमत सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहे। बेटनि ते असांजा ज़ाती ठीका न आहिनि। नओं शहर अॾण सां सिंध खे ई फ़ाइदो थींदो। असद उमर चयो त PTI सिंध में एहसास प्रोग्राम तहत मिसकिननि में पैसा विरहाइण शुरू कया त पीपल्स पार्टी क़यादत कोरोना पखेड़ण जो राग आलापियो ऐं हाणे वरी पाण जलसा करे शहरनि जे हयातनि सां खेॾी रही आहे। असद उमर सिंध पैकेज जी ॻाल्हि करे अवाम खे लॉलीपॉप ॾेई रहियो आहे। पुछणो इहो हो त कराची पैकेज जो छा थियो। सिंध हुकूमत जो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जे बयान ते रद्दअमल। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त NFC अवॉर्ड मां सिंध जे हिसे मां कटौती कंदड़ सिंध वासियुनि खे छा ॾींदा। मुर्तज़ा वहाब चयो त असद उमर जॾहिं ओपोज़िशन में हो त स्टील मिल्स मुलाज़िमनि खे हक़ न मिलण ते इस्तीफ़ा ॾियण जी ॻाल्हि कंदो हो। हाणे छो ख़ामोश आहे। असद उमर साहब, अवां पंहिंजी तक़रीर मूजिबि स्टील मिल्स मुलाज़िमनि सां गॾु आहियो या शर्मिंदा। जाती उम्र में नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ जी अमर बेगम शमीम अख्तर जो मर्द दफ़नायो वियो। लाहौर जे शरीफ़ मेडिकल कॉम्प्लेक्स में जनाज़ नमाज़ दौरान शरीफ़ ख़ानदान जे भातियुनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि जी शिरकत। वॾे अंग में आम माण्हुनि जनाज़ नमाज़ में शिरकत कई। शरीफ़ कुटुंब सां ताज़ियत जो सिलसिलो जारी। PDM साहिबरा मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿिया अॻवान जाती उम्रा पहुची विया। सिंध बार काउंसिल जे मेंबर्स लाइ चूंड अमल मुकमल थियण बैदि गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। हैदराबाद में फरहाद अबड़ो ऐं सज्जाद चांडियो खे सरसी। सखर मां कुर्बान मलाणो ऐं शफ़क़त रहीम राजपूत कामयाब। मीरपुर मां यूसुफ लगारी पैनल जा मीर नईम टालपुर ऐं नंदकुमार गोखलाणी सुबहारा। नवाबशाह मां अॻूणो सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन नंजार ऐं कंदकोट जैकबाबाद सीट तां अब्दुल गनी बिजारानी कामयाबी माणी। घोटकी मां प्रोग्रेसिव पैनल जो उम्मीदवार अब्दुल रज़ाक महर कामयाब। ॿियनि ज़िलनि मां बि चूंड नतीजा अचण जो सिलसिलो जारी। पाकिस्तान में कोरोना वायरस की ॿी लहर शिदत इख्तियार करे वरिती। 24 कलाकनि में 45 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। 3045 नवां केस आहे। सिंध में वबा 14 मरीज़नि जूं हयातियूं गड़काए वई। 1399 नवां केस रिपोर्ट थियण बैदि सूबे में मुतासिरनि जो अंग वधी 1,71,595 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां जारी कयल अंगकरनि मूजिबि कराची में 1101, हैदराबाद में 63, बदीन में 32, जामशोरो में 28, सांगड़ में 22, मीरपुर में 16 नवां केस आहे। सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते इरीगेशन खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जारी। गंबट में ऑपरेशन दौरान इंतज़ामिया केतिराई घर ऐं दुकान राहे पट करे छॾिया। ऑपरेशन दौरान रहवासियुनि ऐं अमलदारनि में मुंहुं मारी। लाड़काणो में राइस केनाल ऐं घाड़वा जे किनारनि ते कब्ज़ा हटाइण लाइ इम्कानी ऑपरेशन ख़िलाफ़ रहवासियुनि जो गीत ॻाए अनोखो एहतजाज। मुज़ाहिरीन चयो आहे त वरियनि खां रहंदड़ ख़ानदाननि खे घर ख़ाली करण जा नोटिस जारी कया विया आहिनि। आपाशी खातो खेनि बेघर करे बचनि सूधो धिका खाइण ते मजबूर करे रहियो आहे। रहवासियुनि तरफ़ां नोटिस वापसि वठण ताईं एहतजाज जारी रखण जो चिता। कराची जे इलाइक़े डिफेंस में पुलिस जे शकी मुक़ाबले जो नोटिस न वरितो वियो। बंगले जे मालिक ऐं PTI अॻवान लैला परवीन तरफ़ां जुड़तू मुक़ाबले जो केस दाख़िल न थियण जी सूरत में अदालत सां राब्ते जो चिताब। लैला परवीन ऐं संदसि मुड़ुसु चयो आहे त पुलिस ॿुधाए त संदनि बंगले ऐं पाड़ेसरी जे घरनि में लॻल CCTV फुटेजिस छो ज़ाया कया विया। असांजे ड्राइवर मोहम्मद अब्बास खे अगवा करण बैदि क़तलु कयो वियो। जाली मुक़ाबले जो केस दाख़िल न थियो त अदालत सां राब्तो कंदासीं। पुलिस दावा कई आहे त मारिजी वियल ड्राइवर मोहम्मद अब्बास जो दहशतगर्दनि सां राब्तो हो। गैंग जे मुख्य किरदार ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं मोहम्मद अब्बास विच में राब्तनि जूं रिकॉर्डिंग्स मौजूदु आहिनि। हैदरपुर में बेदर्दी सां क़त्ल थियल ASI बिलावल वसान जे केस में अहम अॻभराई। पुलिस क़त्ल केस में नामज़द रूपोश जवाबदार ज़ाहिद राजपूत जे वेझे दोस्त नसीर भट्टी खे गिरफ़्तार करे वरितो। केस में गिरफ़्तार 2 जवाबदार सरफराज़ राजपूत ऐं सकलैन शाह जो 7 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर।
SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी चयो आहे त जवाबदार नसीर भट्टी रूपो जवाबदार ज़ाहिद राजपूत सां मुसलसल राब्ते में रहियो आहे। घोटकी में घरेलू झेड़े दौरान सदमे में फौत थी वियल पीरसन रहीम बख्श महर जी पोस्टमार्टम तां छिकताण। पुलिस फौती जो लाश ॿीहर अस्पताल खणाए आई। वारसन पोस्टमार्टम कराइण खां इनकार वारी ज़िद ते बरक़रार। सिविल अस्पताल में पुलिस अमलदारनि ऐं फौती जे वारसन में मुंहमारी बात वधीक नफ़री तलब कई वई। सिंधु समूरी सोन सिंधु सॼी सुरहाण मौज भरियो महिराण सदा वसे सिंध में। जीअं त असां टाइम न्यूज़ वारनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। कराची असांजी सिंध आहे, उन जे लाइ असांजो आख़िरी क़तरो बि क़ुर्बान थी वञे त क़ुर्बान कंदासीं। हिक ॿिए जा सभु बाज़ू बणिजी अॻिते वधंदासीं, सिंध न ॾींदासीं। असां चैनलनि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं त उहे अचे हिनखे असांजी सकाबत टोपी अजरक खे ऐं जेके कराची सिंध असांजी जिंद आहे खे मल्हाइनि था, असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं साथ आहियूं। इहो प्रोग्राम ईअं मल्हाईंदा रहंदासीं। ख़ुशि हुजनि ही मारूं मुंहिंजा जीअन सिंधी सारा, क़ाइम दाइम सदा हुजनि हिन सिंध जा नूरी नज़ारा। अल्लाह असांजी सिंध हुजे आबाद। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं जारी। 6 डिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागृता तक़रीबन दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध अमड़ खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़म जो इज़हार। I didn't say it. मुझे क्या एतराज़ हो सकता है? As long as we click, there's nothing wrong with him. I think he's very good looking. ऐं पाकिस्तान जी मशहूर अदाकारा महविश हयात चयो आहे त खेसि बिलावल भुट्टो ज़रदारी सां शादी करण ते को एतराज़ न आहे। यूट्यूब चैनल जे हिकु शो दौरान होस्ट महविश हयात खां पुछियो, जेकॾहिं बिलावल सां शादी जी ॻाल्हि अॻिते वधाइजे त अव्हांखे को मसइलो त न आहे। महविश हयात चयो, बिलावल सुठो आहे, मूंखे कहिड़ो एतराज़ थी सघे थो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स ख़बर टियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।